लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख है मूंसां गॾु आहे सखर IBA यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर ऐं मुख़्तलिफ़ कमनि में अॻभरो रहंदड़ ऐं मुख़्तलिफ़ पेशकदमियूं कंदड़ असांजो यंग डायनामिक ऐं जापान मां PhD कंदड़ ऐं गुज़िरियल कई ज़माना NED में डीन तौरु कमु कंदड़ ऐं अॼुकल्ह वाइस चांसलर उन हिकिड़ो नओं मार्को कयो आहे। हूअं त उन जे सीने ते जेके नवां नवां फूल ऐं गुल लॻल आहिनि उन में वॾे में वॾो IBA संभालणु, ॿियो MD-CAT ऐं हाणे जेको जॉब पोर्टल आहे उन जॉब पोर्टल लाइ माण्हू सिकंदा हुआ ऐं फस्ट वर्ल्ड जो हिकिड़ो वॾो कारनामो जेको टी दुनिया में थियो आहे उन जो अंगारे जे ॾींहुं चीफ मिनिस्टर सिंध सैयद मुराद अली शाह साहब इफ़्तिताह कयो ऐं जंहिंमें ख़ासि तौर ते IBA जो वाइस चांसलर डॉक्टर आसिफ शेख साहब मौजूदु हुआ, छो त उहो जॉब पोर्टल ठाहियो ई IBA आहे। अचो त उन खां जॉब पोर्टल जे बारे में, उन जे फ़ाइदनि जे बारे में ऐं जेके सहूलियतूं थींदियूं सॼी सिंध खे उन जे बारे में साईं सां ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। वॾी महिरबानी, मूं तमीद ॿधी छॾी, सवाल पुछी छॾिया, मूंखे जॉब पोर्टल बिस्मिल्लाह करे ॿुधायो। जी सभ खां पहिरियों मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां, तव्हां घुरायो पंहिंजे प्रोग्राम में। ही रेस्पॉन्सिबिलिटी जो स्टार्ट पोएं साल थियो IT डिपार्टमेंट सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां टिनि सिंध जे यूनिवर्सिटियुनि खे ख़त लिखिया विया हुया त उन्हनि खां आछूं घुरियूं वयूं त ही सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो असाइनमेंट आहे उन ते। अनफॉर्चुनेटली ॿिनि यूनिवर्सिटियुनि ख़त जो जवाबु न ॾिनो ऐं मां पंहिंजे पाण खे ख़ुशकिस्मत सम्झां थो त जॾहिं उहो लेटर आयो हो त मां इमीडिएटली पंहिंजा एक्सपर्ट्स घुराया फैकल्टी मेंबर सीनियर ऐं पोइ अधु कलाक जी मीटिंग में ई असां इहो तइ कयो त असां इहो कमु करणु चाहियूं था ऐं ॿिए ॾींहं ते ई असां उहा आछ जी शिकिल में रिप्लाए मोकिलियो होसीं ऐं असांखे पोइ बाद में IT डिपार्टमेंट जे तरफ़ां कॉल थी हुई ऐं उन खां हफ़्तो पोइ असां हिकिड़ो नंढो प्रोटोटाइप जो प्रेज़ेंटेशन ठाहियो होसीं ऐं ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब खे वञी जॾहिं प्रेज़ेंट कयो होसीं त डॉक्टर साहब उहो ॾींहुं मुंहिंजे ज़िंदगीअ जो यादगार ॾींहुं आहे त CM साहब जन उन खे ॾाढो घणो सारायो ऐं उन जे घणे साराइण जी हिकु वजह इहा बि हुई त छो जो ही सखर IBA यूनिवर्सिटी जे प्लेटफॉर्म तां पहिरियों दफ़ो ईअं असां सिंध गवर्नमेंट जो कोई बि डिजिटल कमु करण जो कयूं पिया। ऐं जॾहिं वाइस चांसलर थी वियो हुयुसि त मुंहिंजे ज़हन में सिर्फ़ु हिकिड़ी ई ख़्वाहिश हुई त फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज़ में यूनिवर्सिटीज़ सेल्फ सस्टेनेबल हूंदियूं आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ कंसल्टेंसीज़ ऐं प्रोजेक्ट्स विन कंदियूं आहिनि ऐं उन्हनि खां पोइ यूनिवर्सिटियुनि जो जेको डिपेंडेंसी हूंदी आहे गवर्नमेंट खे ग्रांट एंड एड जी शिकिल जी, उहा ख़तमु थींदी वेंदी आहे। सो मुंहिंजी बि इहा ख़्वाहिश हुई त सखर IBA यूनिवर्सिटी जहिड़ो हिकिड़ो मोतबर इदारो आहिस्ते आहिस्ते सेल्फ सस्टेनेबिलिटी जे तरफ़ ते वञे ऐं गवर्नमेंट ते इहो बोझ ख़तमु कयूं। असां वटि जेतिरो ह्यूमन कैपिटल मौजूदु हूंदो आहे यूनिवर्सिटियुनि में, जेके PhDs मौजूदु हूंदा आहिनि दुनिया जे मञियल यूनिवर्सिटियुनि मां, उहे उन्हनि जी एक्सपर्टीज़ खे सेल छो न कयूं, यूज़ छो न कयूं ऐं पैसो पाण कमायूं। सो उहो पोइ कमु तक़रीबन महीनो 2 महीना चीफ मिनिस्टर साहब जन जूं कुझु सजेशन्स हुयूं ऐं असां टू ऐं फ्रो 7-8 मीटिंग्स मुख़्तलिफ़ कयूंसीं ऐं जॾहिं उहो फाइनल वर्जन प्रोटोटाइप जो एग्रीमेंट ते थियो त पोइ उहो सिंध कैबिनेट असांखे अप्रूवल ॾिनी त हाणे तव्हां हिन ते प्रॉपर कमु शुरू कयो। मां जेका टाइम लाइन ॾिनी हुई उन टाइम लाइन ते रिजिडिटी सां मां उन ते अमल कयो। तव्हां घणो वक़्तु ॾिनो? अप्रैल 2025 जी टाइम लाइन मां ॾिनी हुई त ही असां स्टेप्स ही गांठ चार्ट ठाहे असां ॾिनो होसीं। तव्हां पाण ॿुधायो त मां जापान में बि तक़रीबन 6-6.5 साल रहियो आहियां। मुंहिंजी तालीम मास्टर्स PhD ॿई उतां आहिनि ऐं जैपनीज़ सोसाइटी जो इहो हिकिड़ो असासो आहे त असांखे ख़बर हूंदी त असां 6 महीना पोइ फलाणे ॾींहं जे फलाणे टाइम ते किथे हूंदा हुआसीं, उते ई हूंदा हुआसीं। सो डेडलाइन्स जो मतिलबु उन्हनि खे मीट करणु हूंदो आहे, अदरवाइज़ उन्हनि जो डेडलाइन जो को मतिलबु न आहे। पर अल्हम्दुलिल्लाह सखर IBA यूनिवर्सिटी उहो डेडलाइन मीट कईसीं ऐं उन खां पोइ जॾहिं असां ऑनरेबल CM साहब सां मिलिया हुआसीं त CM साहब जी नीयत में शफ़ाफ़ियत जो आलम इहो हो त उन्हनि चयो ठीकु त आहे पर तव्हां 2023 में टेस्टियूं करायूं आहिनि जेके 5 खां 15 ग्रेड जूं जेके हिन जॉब पोर्टल में एम्बेड थींदियूं, पर 24 ऐं 25 में को ॿारु अगरि मैट्रिक करे चुको
या इंटरमीडिएट करे चुको या ग्रेजुएशन, त उन्हनि ॿारनि जी हिकु दफ़ो ॿीहर टेस्ट करायो त उन्हनि ॿारनि खे बि हक़ खां महरूम न रखियो वञे। वरी मां पंहिंजे टीम सां मैट्रिकुलेशन ऐं ग्रेजुएशन जूं एडवर्टाइज़मेंट्स ॾिनियूंसीं ऐं अंगु ॾाढो घणो हूंदो आहे, लखनि जे तइदाद में, तव्हां सोचे था सघो। वरी उन्हनि जे रिज़ल्ट ते कमु कयोसीं अल्हम्दुलिल्लाह। उन खां पोइ CM साहिबु 28 अक्टूबर ते ट्यूज़डे जे ॾियारे अंगारे जे ॾींहं ते CM हाउस में फुल स्ट्रेंथ सां, जंहिंमें तमामु कैबिनेट मिनिस्टर्स, एडवाइज़र्स, स्पेशल असिस्टेंट्स टू चीफ मिनिस्टर, असांजा तमामु प्रोविंशियल सेक्रेटरीज़, सहाफ़ी हज़रात ऐं मां ऐं मुंहिंजी IBA जी टीम, जंहिंमें आउं ख़ुसूसी शुक्रगुज़ार रहंदुसि प्रोफेसर डॉक्टर सूमराणी, अब्दुर्रहमान सूमराणी साहिबु, जेको मुंहिंजो प्रो वाइस चांसलर आहे सब कैंपसिस जो, ऐं उन सां गॾु डॉक्टर ग़ुलाम मुश्तबा शेख ऐं प्रोफेसर ग़ुलाम मुश्तबा शेख पाण लाड़काणे जा आहिनि। असीं इन्हनि टिनि टीम्स जे शिकिल में उते मौजूदु हुआसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह असां उहो लॉन्च कयो। हाणे मां ॻाल्हाईंदुसि तव्हांखे ऐं तव्हांजे प्रोग्राम जे तवसुस सां पंहिंजे सिंध जे उन ख़ूबसूरत, होनहार, क़ाबिल ऐं मेरिटोरियस ॿारनि सां, जिन असां जूं ग्रेड 5 खां 15 जूं टिनिनि कैटेगरीज़ जा इम्तिहान पास कया आहिनि। ॿारहो मां तव्हांजे लाइ ट्यूटोरियल्स बि अपलोड कराए छॾिया आहिनि। तव्हां सीबा टेस्टिंग सर्विसिस जी वेबसाइट ते, फेसबुक जे ऑफिशियल पेज ते, या वेबसाइट ॿुधायो। सखर IBA यूनिवर्सिटी जी वेबसाइट ते, इन्हनि ते तव्हां वेंदव। तव्हां सिंपल गूगल में सखर IBA यूनिवर्सिटी लिखंदव, तव्हां वेबसाइट ते पहुची वेंदव। फेसबुक ते बि ईअं ई। मां उन वेबसाइट ते उहे कंहिं तरीक़े सां तव्हां लॉगिन कंदव, कीअं पंहिंजी ID ठाहींदव, अगरि कंहिंजो कंहिंखे मोबाइल नंबर चेंज करिणो आहे या पासवर्ड चेंज करिणो आहे, कीअं, इहे सभु अपलोड थिया पिया आहिनि। डॉक्टर साहिबु उहो फ्री में अकाउंट ठहंदो न? बिल्कुलु, ऑफ कोर्स, देयर इज़ नो सिंगल पेनी इन्वॉल्वड, को ₹1 बि इन्वॉल्व न थींदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां पहिरियों त उन जॉब पोर्टल ऐं माज़ीअ में फ़र्क़ु आहे छा। ॾिसो, तव्हांखे जॾहिं कन्वेंशनल या ट्रेडिशनल तरीक़े सां जॉब अप्लाई कंदा हुयो त पहिरियों अख़बारुनि में एडवर्टाइज़मेंट ईंदी हुई, तव्हां उहा पढ़ंदा हुयो, घर वञी पंहिंजा मैट्रिक, इंटर जा सर्टिफिकेट, डोमिसाइल खणी फ़ोटोकॉपियुनि ॾे भॼंदा हुओ, वरी उन्हनि खे कोरियर कंदा हुओ या पोस्ट ऑफिस जे थ्रू मोकिलींदा हुओ। कंहिंजा कागज़ पहुता, कंहिंजा गुम थिया, ॾींहं बि लॻा। उनखां पोइ उहे मैन्युअल फॉर्म्स वञी उन डिपार्टमेंट ताईं पहुता, जेके हज़ारनि जे तइदाद में हुया। उन्हनि जी स्क्रूटनी मैन्युअल थींदी हुई, महीननि जा महीना दरकार। वरी उन्हनि मां शॉर्टलिस्टेड कैंडिडेट्स खे इंटरव्यू जे लाइ उहे ख़त पट टाइप थियनि, प्रिंट थियनि, लिफ़ाफ़नि में बंदि थियनि, वरी पोस्ट थियनि, वरी कुझु तव्हां ताईं पहुचनि, कुझु न पुॼी सघनि। ऐं उन खां पोइ वरी कंहिं न कंहिं ॾींहं ते तव्हांखे रिटन टेस्ट या इंटरव्यू जे लाइ घुरायो वियो। सुबुह जो 9 बजे तव्हां पंहिंजे वालदेन सां, भेनरुनि भाइरनि सां, कुझु न्याणियूं मुंहिंजियूं, तव्हां उहे 9 बजे खां रोडनि ते बीठा आहियो। कंहिंजो इंटरव्यू 3:30 बजे थो थिए, कंहिंजो 4 बजे थो थिए, सॼो ॾींहुं ट्रैफिक कंजेशन, पॉल्यूशन। उनखां पोइ वरी वापसि अचणु वञणु, किराया, भाड़ा, महीना, सालनि में, साल, 1.5 सालनि में, इहो तक़रीबन साल खां 1.5 साल जो प्रोसीजर हुयो, जंहिंमें तव्हांखे केतिरी परेशानी, अचणु वञणु, हेक्टिक, मेंटल प्रेशर, इन्हनि सभिनीनि खे ख़तमु कयो आहे। ऐं उहो कमु जेको साल खां 1.5 साल ते मुहित हुयो, जंहिंमें एॾियूं परेशानियूं हुयूं, जंहिंमें पैसा इन्वॉल्व हुआ, उहे कोरियर जा पैसा हुजनि, फ़ोटोकॉपियुनि जा हुजनि, अचण वञण जे भाड़नि जा, हाणे तव्हां उहे सभु ॿार जेके सीबा टेस्टिंग सर्विस जे पोर्टल ते STS जी 5 खां 15 ग्रेड जूं 3 कैटेगरियूं, मैट्रिक, इंटर ऐं ग्रेजुएशन जा इम्तिहान पास कयल आहियो, तव्हांजो सॼो प्राइमरी डेटा अलॉन्ग विथ तव्हांजा उहे सॼा दस्तावेज़, शनाख़्ती कार्ड, डोमिसाइल जेके तव्हां ऑलरेडी अपलोड करे चुका आहियो पोर्टल ते, उहे हिन नए जॉब पोर्टल में ऑटोमेटिकली रिट्रीव थी अची चुका आहिनि। तव्हांजे इम्तिहाननि जूं मार्कूं बि अची चुकियूं आहिनि। हाणे अॼु सिंध गवर्नमेंट पहिरीं जॉब जूनियर क्लर्क्स जी सर्विसिस एंड जनरल एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जी अनाउंस कई आहे। उनखां पोइ हाणे उहा अख़बार में बि आई ऐं गॾोगॾु डिपार्टमेंट इन जॉब पोर्टल ते बि अपलोड कंदो। तव्हांखे करिणो इहो आहे त जॾहिं बि पहिरियों दफ़ो इन जॉब पोर्टल ते वेंदव, तव्हां पंहिंजे नाले जी ID ऐं पासवर्ड जनरेट कंदव, जंहिंमें ₹1 बि ख़र्चु न थींदो ऐं 2-3 मिंटनि में तव्हांजी उहा ID जनरेट थी वेंदी। ID जनरेट थियण खां पोइ लॉगिन थींदव। लॉगिन थियण खां पोइ जीअं ई पहिरियों तव्हां पंहिंजो शनाख़्ती कार्ड एंटर करे इंटर जो बटण माउस सां दॿाईंदव
त तव्हांजो सॼो डेटा जंहिंमें तव्हांजा डॉक्यूमेंट सां गॾु तव्हांजे घर जी एड्रेस, तव्हांजी ईमेल एड्रेस, तव्हांजा फ़ोन नंबर, इहे सभु रिट्रीव थी अची चुका हूंदा। ऐं तव्हां हिन नए सिंध जॉब पोर्टल ते टाइप बि करे सघो था। असां हिन खे AI एम्बेडेड सॉफ्टवेयर ठाहियो आहे। तव्हां हिन सां सिंधीअ में, उर्दूअ में, अंग्रेज़ीअ में ॻाल्हाए बि सघो था त मुंहिंजो नालो हीअ आहे, मुंहिंजी तालीम हीअ आहे, मुंहिंजी उमिरि हीअ आहे, ऐं मुंहिंजे लाइ अॼु जे तारीख़ में का एक्टिव सिंध गवर्नमेंट जे कंहिं बि डिपार्टमेंट में का जॉब आहे। उहो सॉफ्टवेयर तव्हांखे पाण जेकॾहिं 50 जॉब्स हूंदियूं ऐं तव्हां उन्हनि मां 8 ते तव्हां एलिजिबल आहियो त उहे 8 पाण ई चूंडे तव्हांजे साम्हूं डैशबोर्ड ते आणे ॾींदो। ऐं हर जॉब जे अॻियां अप्लाई जो हिकिड़ो टैब जो बटण हूंदो। तव्हां 5 सेकंडनि जे अंदरि, 10 सेकंडनि जे अंदरि उन्हनि 8 जॉब्स जे अप्लाई खे सिर्फ़ु क्लिक कंदा वेंदव ऐं तव्हांखे ऑटो ते उहे अप्लाई थींदियूं वेंदियूं। ऐं गॾोगॾु उन्हनि ई टाइम ते, उन ई सेकंडनि में तव्हांजे मोबाइल फ़ोन ते SMS अलर्ट्स बि अची वेंदा ऐं तव्हांखे ॿुधायो वेंदो त तव्हांजी जॉब सक्सेसफुली अप्लाई थी चुकी आहे। गॾोगॾु तव्हांजी गिवन ईमेल एड्रेस ते बि ऑटोमेटिकली इहा इंफॉर्मेशन अची वेंदी त तव्हांजी जॉब अप्लाई थी वई आहे। वरी अॻिते हलंदासीं त इहा जेको कंप्लीट साइकिल आहे डे 1 खां जंहिं ॾींहं ते तव्हां अप्लाई कयो ऐं उहो आख़िरी ॾींहुं जंहिं ॾींहं ते तव्हां जॉइनिंग ॾींदव, उहो सॼो स्टेप्स तव्हांखे जॉब पोर्टल गाइड कंदो हलंदो। तव्हां जंहिं बि ॾींहं ते सुबुह जो निंड मां अखि खुलंदी उन ते वेंदव त तव्हांखे उहो ॿुधाईंदो त तव्हां हिन स्टेज ते बीठा आहियो। अप्लाई थियण खां पोइ सिंध गवर्नमेंट जे हर एडमिनिस्ट्रेटिव डिपार्टमेंट खे असां कनेक्ट कयो आहे जॉब पोर्टल सां। फाइनेंस डिपार्टमेंट खे कनेक्ट कयो आहे। बैक एंड ते जॾहिं डेडलाइन ख़तमु थी थिए त उहो डिपार्टमेंट जीअं ई ओपन कंदो त उन बैक एंड ते डिपार्टमेंट खे बि घणो कमु करण जी ज़रूरत न आहे। जेको हरू भरू हाणे 21वीं सदीअ जो दौरु आहे, वर्क स्मार्ट जी जो आहे, ही टेक्नोलॉजिकल इम्प्रूवमेंट्स आहिनि, उन्हनि खे सुठे नमूने यूज़ करे उहो असां वक़्त जी बचति बि करे सघूं था, रिसोर्सिस बि बचाए सघूं था। उहे सिंपली डेडलाइन ते ॾिसंदा त बाबा सिंध मां सॼीअ मां घणनि ॿारनि अप्लाई कयो आहे। जेकॾहिं हुननि जो अंगु 5000 बि आहे, पोस्टियूं 500 बि आहिनि, त उहो पंहिंजी पॉलिसी सिंध गवर्नमेंट जे पॉलिसीअ जे तहत, जंहिंजे तहत हर हिकु नौकिरीअ ते घणनि ॿारनि खे इंटरव्यू करण जी पॉलिसी आहे, उहो उन तहत ओतिरनि टॉप मेरिट, छो जो उहा लिस्ट एक्सेल ते आयल आहे, PDF में आयल आहे, उन्हनि खे सिंपल प्रिंट जो बटण दॿाए उहा लिस्ट जनरेट कंदा, पंहिंजे अप्रूविंग बॉडी खां अप्रूव कराईंदा ऐं कंप्यूटर खे सिर्फ़ु एतिरो ॿुधाईंदा त इंटरव्यू कॾहिं करिणा आहिनि, कहिड़ी तारीख़ खां करिणा आहिनि, घणनि ॿारनि जा करिणा आहिनि, रोज़ु केतिरी देरि, घणा कलाक करिणा आहिनि ऐं हर ॿार ते घणा मिंट इंटरव्यू करिणो आहे। ऐं इहो इंफॉर्मेशन 2 मिंटनि में विझी इंटर जो बटण जीअं दॿाईंदा त उहे हज़ारनि ॿारनि खे उन्हनि जे ईमेल एड्रेस ते, उन्हनि जा ऑटोमेटेड जनरेटेड उन्हनि जे नालनि सूधा, शनाख़्ती कार्डनि सूधा इंटरव्यू कॉल लेटर ऑटो ते हलिया वेंदा। ईमेल ते बि तव्हांखे SMS अलर्ट बि अची वेंदो ऐं सिंध गवर्नमेंट जे ऑफिसरनि खे बि कोई टाइपिंग न करणी आहे, न प्रिंट करिणो आहे, न लिफ़ाफ़नि में विझणो आहे, न वञी करे कोरियर करिणो आहे, उहो ऑटो ते तव्हां ताईं पुॼी वेंदा। तव्हांजे गिवन मोबाइल नंबर्स ते अलर्ट अची वेंदो SMS जी शिकिल में, ईमेल ते अची वेंदो। तव्हां उहो जेको इंटरव्यू लेटर आहे उहो सिंपल हिकु क्लिक सां प्रिंट कढाईंदव ऐं उहो टाइम पे इंटरव्यू जो असां अहिड़े तरीक़े सां कयो आहे त कंहिं ॿार खे अगरि 9 बजे जो टाइम आहे ऐं हर ॿार खे 15 मिंट इंटरव्यू करिणो आहे त ॿिए ॿार खे 9:15 जो टाइम, उनखां ॿिए ॿार खे 9:30 जो टाइम, त जीअं घणी रश बि न थिए, हर को स्मूथली वञे, उन वक़्तु ख़ामोशी सां पंहिंजो इंटरव्यू ॾे वञे, उनखां पोइ ॿियो ॿारु अची वियो ऐं इहा हर प्रोसेस जेको आहे इहो तमामु आराम सां थी वञे। लाइकवाइज़ इहो ॿुधाईंदो हलां त तव्हांजा जॾहिं इंटरव्यूज़ थी वेंदा, इहो सॼो प्रोसेस कंप्लीट थी वेंदो, जेके चूंडियल ॿार हूंदा मेरिटोरियस, उन्हनि ॿारनि खे वरी जॾहिं ऑफर लेटर निकिरंदा त उहे ऑफर लेटर बि इन साॻिए रीति इहो सॉफ्टवेयर पाण ऑटो जनरेट कंदो ऐं उहो तव्हां ताईं ईमेल ऐं SMS अलर्ट जी शिकिल में पुॼंदा। तव्हां पोर्टल ते वञी सिर्फ़ु उन जो ऑफर लेटर जो प्रिंट कढंदो। हाणे ऑफर लेटर खां पोइ वरी तव्हांखे 2 ॿियूं ज़रूरतूं हूंदियूं आहिनि त तव्हांजो पुलिस वेरिफिकेशन थियलु हुजे, मेडिकल, तव्हांजो मेडिकल थियणु घुरिजे। हाणे इहे 2 शयुनि जे लाइ ॿार वरी थाणनि ते, ऑफिसुनि जा चकर, फ़ोटो कापियूं, वरी पासपोर्ट फ़ोटो, असां सॼे सिंध जे उन कंसर्न जेके पुलिस जूं ऑफिसियूं जेके इशू कंदियूं आहिनि उनखे बि हिन जॉब पोर्टल सां कनेक्ट करे चुका आहियूं। वाह। ऐं इहे ॿचिड़ा उन पोर्टल ते ई अप्लाई कंदा त उन्हनि मुतलिका
पुलिस जे डिपार्टमेंट ताईं हलियो वेंदो ऐं उन्हनि खे पाबंद सिंध गवर्नमेंट कयो आहे त उन्हनि ॿारनि खे उन्हनि जे बग़ैर वञे उहो पुलिस कैरेक्टर सर्टिफिकेट इन पोर्टल ते ई गिवन टाइम। पर सिहत में त मेडिकल इशूज़ जी निशानदेही लाइ वञिणो पवंदो। बिल्कुलु दुरुस्त था चओ। जीअं उहे पोर्टल ते पुलिस कैरेक्टर सर्टिफिकेट अची वेंदा त अगेन ॿारनि खे बि अलर्ट अची वेंदो त मुंहिंजो पुलिस वेरिफिकेशन अपलोड पुलिस वारनि करे छॾियो आहे बग़ैर काॾे वञे। उनखां पोइ ॻाल्हि अचे थी पई मेडिकल सर्टिफिकेट जी। ॿारु वरी मेडिकल जे लाइ जीअं क्लिक कंदो त मुतलिका जेका सर्विसिस हॉस्पिटल या DHOs आहिनि तालुकनि जूं डिस्ट्रिक्ट्स जूं उन्हनि ताईं उहे बि कनेक्टेड आहिनि ऐं पोइ उहे ॿारनि खे टाइम अलॉट कंदा ऐं उन ॿार खे SMS अलर्ट ते ऐं जॉब पोर्टल ते उहो गिवन डेट ऐं टाइम हूंदो त बाबा तूं फलाणे ॾींहुं फलाणे टाइम ते अचु। हिकु दफ़ो ॿार खे पंहिंजी रत जी चकास या छातीअ जो एक्सरे या कोई मुतलिका टेस्टुनि जे लाइ उन गिवन टाइम ते वञिणो पवंदो ऐं उनखां पोइ वञी ॾेई वापसि अची वञिणो पवंदो। रपोर्टुनि वठण जे लाइ ॿीहर धिका खाइण जी ज़रूरत न आहे छो जो उहे रपोर्टूं ऑटो ते वरी उन्हनि खे अपलोड करणियूं पवंदियूं हिन जॉब पोर्टल ते। ऐं ॿार खे घरु वेठे जॾहिं इहे सभु कुझु अची वियो त उहो प्रिंट करे जॉइनिंग जे लाइ वेंदो ऐं उन मुतलिका डिपार्टमेंट में वञी जॉइनिंग ॾींदो ऐं इहा सॼी साइकिल जो हर स्टेप ॿार खे SMS अलर्ट ऐं ईमेल जी शक्ल में हीउ सॉफ्टवेयर पाण अलर्ट कंदो रहंदो। डॉक्टर साहब जेको IBA कयो आहे या चीफ मिनिस्टर मुराद अली शाह साहब कयो असां त उनखे सदाई ॾिठो हथ में उहो कमु ई पंहिंजे मोबाइल खां वठंदो आहे। जी बिल्कुलु ठीकु आहे। हाणे उहो त मां त उनजे वालिद साहब खे बि ॾिठो अच्छा त रोज़ समरियूं टेबल तो सही करे हीअं कंदो चवंदो सुभाणे खे ॾिसंदासीं टेबल ख़ाली आहे। सो कमु कंदा माण्हू कमु कनि था। हाणे उहो त मैन्युअल कमु हो। हाणे हीउ जेको तव्हां नओं जान ठाहे ॾिनो आहे सिंध गवर्नमेंट खे उते जेको ऑफिसर वेठो आहे उहो त पुराणे दौर उहे जेके कम ई न कनि ऐं उन्हनि में जेको निभाग पियल आहे उन निभाग जी का सज़ा रखाई अथव? डॉक्टर साहब ॾिसो पहिरियों त मां अचां थो त ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहब जो डेफिनेटली जेसि ताईं गवर्नमेंट जी विल न हुजे आहे त मां हीउ कमु अॻिते करे न सघां हुयो। ठीकु थियो। डे 1 खां जंहिं ॾींहं खां CM साहब जन असांखे असाइन कयो जेतिरो इन्वॉल्व रहिया हुया उन सॼे प्रोसेस में ऐं माइन्यूट लेवल ताईं बि करेक्शन्स बसाते ख़ुदि CM साहब जन करायूं हुयूं उन में मां ऐं मुंहिंजी टीम जेके ॿई प्रोफेसर हज़रात आहिनि असां कॉन्फिडेंट हुयासीं पहिरें ॾींहं खां त इहो सिंध गवर्नमेंट जे त इहो थियल आहे जॾहिं ऑनरेबल CM साहब पाण पंहिंजे लेवल ताईं असांखे गाइड थो करे त हिन में हीअ शइ बि हुजणु घुरिजे। इन जो मतिलबु इहो आहे त सिंध गवर्नमेंट मेरिटोरियस प्रोसेसिस ते यकीन रखे थी पई ऐं उन्हनि खे करिणो आहे। हाणे हिन में तव्हां ॾिसो त असांजे STS जी टेस्ट ते 50% वेटेज आहे ऐं रिमेनिंग 50% मां 20% उन्हनि ॿारनि जी मैट्रिक इंटर ऐं ग्रेजुएशन जे ग्रेड्स ते मार्कूं मुक़ररु आहिनि। यानी इंटरव्यू खां पहिरियों ॿार खे अगरि मां उहो कैंडिडेट आहियां एप्लीकेंट मूंखे ख़बर आहे त मां 70 मां घणियूं मार्कूं खणी चुको आहियां। हाणे ॻाल्हि वञी बीठी 30 मार्कुनि ते ऐं उन में ऑनरेबल CM साहब 28 तारीख़ ते पाण अश्योर करायो त असां उन प्रोसेस खे बि हतल इम्कान मेरिटोरियस ठाहींदासीं। मुंहिंजे ख़्याल में CM साहब जी नियत ते शक इन करे न करणु घुरिजे त जेकॾहिं मेरिट खे प्रिवेल न कराइणो हुजे हा त पोइ जॉब पोर्टल ठहे ई न। बिल्कुलु ठीकु आहे। ऐं जॾहिं ठहे थो ऐं असांजे सूबे जो हिकु क़ाबिल CM साहब पाण चवनि था त मां इन खे मेरिटोरियस ठाहियां थो ऐं असांजी हुकूमत बि इन ते बीठी आहे त असांखे टाइम ॾियणो पवंदो। माना हेठि ऑफिसरनि खे चुस्त हाणे थियणो ॿी पवंदो। ॻाल्हि इहा त तव्हां चयो पुराणे दौर जा ऑफिसर आहिनि असां न सिर्फ़ु फोकल पर्सन्स अपॉइंट कराया आहिनि नोटिफाई करे हर डिपार्टमेंट में उहो एडिशनल सेक्रेटरी लेवल जो ऑफिसर आहे ऐं उनखे उन जा मोबाइल नंबर असां हिन जॉब पोर्टल में विधा आहिनि छो जो जॾहिं बि उहो लॉगिन कंदो त उनखे बि OTP ईंदो ऐं ट्रेनिंग उन्हनि ऐं गॾु में उन्हनि जूं ट्रेनिंगियूं सॼे सिंध गवर्नमेंट जे एडिशनल सेक्रेटरीज़ जेके फोकल पर्सन्स आहिनि उन्हनि जूं सिंध गवर्नमेंट जे तमामु सेक्रेटरीज़ जूं सिंध कैबिनेट जे तमामु मिनिस्टर्स जूं असां ट्रेनिंगियूं 2 महीना पहिरियों कराए चुका हुआसीं। उहा तक़रीबन ॾेढ कलाक ते मुहित हुई ऐं 2 ॾींहं पहिरियों छो जो हीअ लॉन्च थियण खां पोइ असां मोहतरम CM साहब जो हुकुम ते हिकु दफ़ो उन्हनि खे रिफ्रेशर ट्रेनिंग जेका कल्ह मां कराए सखर मां निकितो आहियां
असांजे प्रोफेसर साहब हिकु दफ़ो ॿीहर सिंध गवर्नमेंट जे तमामु सेक्रेटरीज़ खे उहा ट्रेनिंग ऑनलाइन असां कल्ह ॿीहर कराईसीं त जीअं कंहिं शक शुबे जी कंहिं ग़लतीअ जी गुंजाइश न हुजे। एडिशनल सेक्रेटरीज़ तमामु कैबिनेट मिनिस्टर्स हता कि CM साहब जन ताईं खे असां वञी करे इहो सॼो सॉफ्टवेयर हलाइण जो इहो सॼो ॿुधायो हुयोसीं ऐं एतिरो यूज़र फ्रेंडली ठाहिण जी कोशिशि कई आहे जो मुंहिंजे सिंध जो बच्चो मुंहिंजूं नियाणियूं आराम सां बग़ैर कंहिंजे मदद जे बग़ैर कंहिं माण्हूअ खे इन्वॉल्व करण जे अगरि मुंहिंजा ॿार तव्हांजी मैट्रिक क़ाबिलियत ते पास कयल आहे त तव्हांखे कंहिंखे 100 रुपयो ॾेई करे कंहिं उन कंप्यूटर जे दुकान ते वञी करे भराइण जी ज़रूरत न थींदी। असां हर कोशिशि कई आहे त जीअं तव्हां आराम सां पाण भरे सघो। तव्हांजी मौजूदगी जो हिकिड़ो 2 मिंट ॿियो फ़ाइदो वठां। तव्हां डिजिटलाइज़ेशन जे पासे बि सिंध गवर्नमेंट जे रेवेन्यू में हथु विधो? सिंध जॉब पोर्टल मुंहिंजो पहिरियों एडवेंचर हुयो सखर IBA यूनिवर्सिटी खे सेल्फ सस्टेनेबिलिटी जे तरफ़ ते ऐं उन वक़्तु बि चयो हुयो CM साहब जन खे ऐं सेक्रेटरी IT खे सर असांखां न ठाराईंदो त अख़बार में इश्तिहार ॾेई कंहिं न कंहिं खां त ठाराईंदो त असां सां G2G जी परमिशन अलाउ कयो, असां ते ट्रस्ट कयो, असां तव्हांखे उन प्राइवेट कंपनियुनि खां सस्तो बि ऐं उन्हनि खां घणो बहितर बि ठाहे ॾींदासीं। ऐं जॾहिं मां पहिरें जॉब पोर्टल जी कैबिनेट अप्रूवल में बज़ाते ख़ुदि वञी सॼे कैबिनेट मिनिस्टर्स खे इहो 55 मिंट प्रेज़ेंट कयो लाइव हलाए ऐं उन में 20 खां 25 मिनिस्टर्स जे क्वेरीज़ जा जवाब बि ॾिना हुया ऐं मां ख़ुशी ऐं फ़ख़ुर सां ॿुधायां थो पंहिंजी क़ाबिल टेक्निकल टीम जे महिनतुनि सां त उहे 22 क्वेरीज़ जेके कयूं कैबिनेट मिनिस्टर्स उहे ऑलरेडी असांजूं उन में शामिलु हुयूं। रुॻो खोले ॾेखारींदा त सर इहो त जेको चओ था इहो मौजूदु आहे। त उन ते ट्रस्ट लेवल डेवलप थियो ऐं असांजो ऑनरेबल मिनिस्टर एंटी करप्शन डिपार्टमेंट खे जेके ॾिसनि था मोहम्मद बख़्श ख़ान महर साहब जन उहे इम्प्रेस थिया ऐं पंहिंजे चेयरमैन एंटी करप्शन खे चयूं त असांजो कंप्लेन मैनेजमेंट सिस्टम बि त डिजिटाइज़ करायो। ऐं पोइ मूंखे कॉल मौसूल थी, असां वरी उन्हनि सां मीटिंगियूं कयूं, वरी उहो ई साॻियो साइकिल प्रोटोटाइप कयोसीं, उन्हनि जे सॼे निज़ाम खे सम्झोसीं त एंटी करप्शन कीअं आहे, उन जा सिंध जा घणा सर्किल आहिनि, छा मसइला आहिनि, बेनामी दरख़्वास्तूं, कूड़ियूं दरख़्वास्तूं, माण्हू आहे कोन, कंहिंसां दुश्मनी आहे, हरू भरू जूं दरख़्वास्तूं। वरी उन ते महिनत कईसीं ऐं अल्हम्दुलिल्लाह साल जी महिनत खां पोइ असां एंटी करप्शन डिपार्टमेंट जी कंप्लेन मैनेजमेंट सिस्टम जेको 6 महीना पहिरियों खां ऑपरेशनल थी वियो आहे उन जी बि इजाज़त असांखे सिंध कैबिनेट ॾिनी ऐं उन्हनि जूं ट्रेनिंगियूं सॼे सर्किल ऑफिसर्स जूं, उन्हनि जो इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट अॼु जे तारीख़ में सिंध एंटी करप्शन डिपार्टमेंट जे मिनिस्टर साहब खां वठी उन्हनि जो चेयरमैन साहब खां वठी पंहिंजे मोबाइल ऐप ते ऐं पंहिंजे लैपटॉप ते सभु कंप्लेन मॉनिटर थियनि थियूं पियूं, पेपरलेस थी वियो आहे ऐं हिकु क्लिक ते उन्हनि जा SMS अलर्ट्स आहिनि। जंहिं माण्हूअ खे कंप्लेन करणी आहे उनखे पहिरियों पंहिंजो मोबाइल नंबर विझणो आहे, उन ते आयल OTP इंटर करिणो आहे त जीअं जेको माण्हू कंप्लेन करे थो उनजी शनाख़्त थी सघे, उनजी तस्दीक थिए ऐं बवक़्ते ज़रूरत उनखे अगरि घुराइणो हुजे या उन ताईं पुॼणो हुजे त ईअं न थिए त उहो माण्हू आहे ई कोन, कूड़नि नालनि जो आहे। सो इहो कमु अमल थी वियो आहे, तमामु सक्सेसफुली हली रहियो आहे ऐं मां असुलु आहे त मुंहिंजो क्लाइंट सेटिस्फाई हुजे ऐं अल्हम्दुलिल्लाह आई एम हैप्पी। मुंहिंजो एंटी करप्शन डिपार्टमेंट जो चेयरमैन, उन्हनि जा डायरेक्टर एडमिन ऐं ऑनरेबल मिनिस्टर एंटी करप्शन डिपार्टमेंट दे आर वेरी हैप्पी विथ अवर वर्क। टियों एडवेंचर जेको मां वरी कयो उहो ॾाढो ॾुखियो, तमामु मुश्किल, पर ॻाल्हि इहा आहे त हे 2 कम करे असांजो कॉन्फिडेंस लेवल बि ऐं असांजी मोटिवेशनल लेवल बि हाई लेवल ते वञी चुको हुयो। मुंहिंजी टीम जेके मोस्टली यंगस्टर्स ते आहे ऐं मां मार्केट मां हायरिंग बि कईसीं, कुझु इंटरनल कुझु ॿाहिरियां ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे एॾा वॾा कम जेके सालनि में न थिया त उन्हनि खे मार्केट बेस्ड सैलरीज़ बि ॾियणियूं पियूं, पर उहे अपॉइंटमेंट छो जो प्रोजेक्ट बेस्ड हुयूं, गवर्नमेंट जूं अपॉइंटमेंट BPS स्केल जूं न हुयूं त 2 क़दम अॻिते वञी उहे क़ाबिल माण्हू खोड़ उन्हनि मां अहिड़ा बि हुआ जेके सॉफ्टवेयर हाउसिस में तमामु आला पघारूं खणी रहिया ऐं उन्हनि खे उतां कटे ॿारनि खे सखर आंदो ऐं उन्हनि सभिनीनि जे टीम ठाही ऐं उन्हनि जे बदौलत असां इहो डिलीवर कयोसीं। पोइ टियों कमु जेको आहे उहो मां अख़बार पढ़ी रहियो हुउमि त बोर्ड ऑफ रेवेन्यू डिपार्टमेंट खे CM साहब जन कुझु टास्क ॾिना हुया डिजिटाइज़ेशन जा ऐं पोइ मूंखे यादि आहे ॿिए ॾींहुं सुबुह जो ई पाण अॻिते वधी करे सखर मां
सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू उन वक़्तु अलमुद्दीन बुलो साहब जन हुआ, मां उन्हनि खे कॉल कई, मुंहिंजी उन वक़्तु ताईं उन्हनि सां मुलाक़ात बि न हुई, ऐं मां उन्हनि खे चयो त मां मथे हफ़्ते कंहिं कमु धारे अची रहियो आहियां, तव्हां मूंखे टाइम ॾेई सघो अगरि त मां तव्हां सां चांहि पीआं, कंहिं ॻाल्हि ते डिस्कशन बि करणी आहे। ऐं उन्हनि मूंखे भलीकार कयो। पोइ मां ॿिए हफ़्ते जॾहिं उन्हनि वटि वियुमि त मां उन्हनि खे इहो चयो त मुंहिंजा भाउ सखर IBA यूनिवर्सिटी ते तव्हां ट्रस्ट कयो। पहिरियों तव्हां पुछो त तव्हां अॻिते वधिया आहियो? उन्हनि चयो न, हफ़्तो ॿ थिया आहिनि, अञा ताईं असां अॻिते न वधिया आहियूं। ऐं टाइम जेको लाइन ॾिनो आहे CM साहिबु उहो बि ख़तमु पियो थिए। सो मां उन्हनि खे इहा ऑफ़र कई त सर असां तव्हांजी रुगो कमिटमेंट खपे, असांखे हिन मूमेंट ऑफ टाइम ते कोई फाइनेंशियल रिसोर्स जी ज़रूरत न आहे। बसि तव्हां हा चओ त मां कमु कयां, हिकु नंढो प्रोटोटाइप इन गिवन टाइम में ठाहे ॾेखारियूं। जे तव्हांखे वणे त अॻिते CM साहिब ताईं तव्हां पहुचाइजो, जे तव्हांखे असांजो कमु न वणे त असां वरी वञी पंहिंजे अबाणे सखर पहुची पंहिंजी कमु कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह उहो जेको असांजो प्रोटोटाइप ठहियो, जेको असां इनिशियली सिंध गवर्नमेंट सिंध जे हिकु देह ते जो डेटा उन्हनि जी मदद वरिती त DC खे चयो त उहो डेटा ॾिए त असां उनखे सॉफ्टवेयर ठाहियूं प्रोटोटाइप। उहो कमु असांजो SMBR साहिब खे वणियो ऐं उहो कमु अॻिते 2 ॾींहंनि खां पोइ असां चीफ सेक्रेटरी सिंध खे बि पेश कयोसीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन में कुझु प्लसिस माइनसिस उन्हनि जूं जेके सजेशन्स हुयूं, सो इहे मीटिंगुनि जो दौरु शुरू थी वियो ऐं ईअं मुंहिंजी एंट्री थी वई बोर्ड ऑफ रेवेन्यू जी डिजिटाइज़ेशन में। अॻिते हली करे जॾहिं ऑनरेबल चीफ मिनिस्टर साहिब ताईं मीटिंग पहुती त उन वक़्त ताईं घणो कमु थी चुको हुयो ऐं अल्हम्दुलिल्लाह CM साहिब जो हिकिड़ो ख़्वाबु हुयो त मुंहिंजे सिंध जा अवाम सॼो मारूअड़ा, उहे भले कराचीअ जा अवाम हुजनि, हैदराबाद जा या कंहिं नंढड़े ॻोठ जा, उहे धिका न खाइनि। कंहिंखे का ज़मीन जो अधु एकड़ अगरि विकिणणो आहे त उहो वञी रिश्वतूं न ॾे। इहा ॻाल्हि मूंखे, आउं पाण छो जो हुन मीटिंग जो गवाह आहियां, इहा ॻाल्हि CM साहिबु चई त तक़रीबन 12-13 स्टेप्स आहिनि। कंहिं माण्हूअ जो फ़ोती खाते जो आहे, कंहिंजो फार्म B जो मसइलो आहे, कंहिंजो फार्म 7 जो मसइलो आहे। उहे वेठा मुख़्तियारकारनि जे पोयां, उन्हनि जे दफ़्तरनि जे पोयां 13 मुख़्तलिफ़ स्टेप पास कनि था त पोइ उहो कमु थो थिए। ऐं CM साहिबु चयो मूंखे इहे 13 जा 13 स्टेप ख़तमु करे 1 या 2 स्टेप ते कयो त उहे स्मूथली उन्हनि जो कमु थिए ऐं उन्हनि खे रिश्वत जा पैसा ॾियणा न पवनि। इहा हिकु वॾी, तमामु वॾी स्टेटमेंट आहे। ऐं जॾहिं इहा असां CM साहिब जे लेवल खां इहा ॿुधी ॻाल्हि त इन मां ऐं मुंहिंजी टीम शुरूअ जे ॾींहंनि में असां पाण कन्फ्यूज़ हुआसीं त कमु त कयूं था रातियुनि जो 3-3, 4-4 बजे ताईं जाॻी करे, पर इहो अॻिते इम्प्लीमेंट थींदो? बज़ाहिर ॾाढो नामुमकिन जे क़रीब तरीन ॻाल्हि हुई, पर असांजी मोटिवेशन लेवल इन करे हाई लेवल ते हुई त असां पाण ॾिसूं पिया त CM साहिबु पाण इन्वॉल्व आहिनि, हर मीटिंग में चवनि था त न इहो कयो, असांजे कयल कम खे पाण चेक करण लाइ। याने चीफ सेक्रेटरी या CM खां घटि लेवल ते त हुननि असांखे कंहिं बि मीटिंग में कोन छॾियो। त असांखे इहो हो त जॾहिं सूबे जो चीफ मिनिस्टर इन लेवल ताईं पाण इन्वॉल्व थिए थो त मतिलबु त उहे असांखां इहो कमु कराइणु चाहिनि। पोइ हाणे रेवेन्यू किथे पहुतो आहे? हा, उहो पोइ असां अॻिते वधियासीं। पोइ हुनजो अप्रूवल कैबिनेट असांखे ॾिनो ऐं असां उनजो बि टाइम लाइन गांठ चार्ट 3 सालनि जो इहो प्रोजेक्ट आहे। कॾहिं थींदो? पहिरें साल में, छो जो सॉफ्टवेयर जो डेवलपमेंट जो फेज़ ॾाढो टाइम कंज़्यूमिंग हूंदो आहे, उन में असां 3 ध्येय विधा आहिनि। 2 मटियारीअ जा ध्येय ऐं हिकिड़ो ध्येय सखर जो। उन्हनि जो एक्चुअल 100% डेटा असां विझी चुका आहियूं ऐं इनशाअल्लाह तव्हांखे जल्द ई इहा ख़ुशख़बरी बि ॾींदासीं। पहिरियों ही MDKT जीअं जॉब पोर्टल जी ख़ुशियुनि मां असां आज़ादु थियूं। महीने ॾेढ जो इंतज़ारु कयो। तव्हांखे हिन साल में ई बिफोर 31 डिसंबर असां इन्हनि 3 ध्येयनि खे ऑपरेशनल कंदासीं एज़ अ पायलट एक्चुअल डेटा सां। ऐं उन्हनि 3 ध्येयनि में अगरि काई ख़रीदो फ़रोख़्त थींदी त उहा उन सॉफ्टवेयर जे थ्रू थींदी। उन खां पोइ ॿिए साल में जॾहिं घिरंदासीं त सिंध जूं 5 डिस्ट्रिक्ट्स असां खणंदासीं ऐं उन्हनि 5 डिस्ट्रिक्ट्स जो डेटा असां कंप्यूटराइज़ कंदासीं। ॾाके बॾाके। ऐं आख़िरी साल में बक़ाया सिंध जूं तमामु डिस्ट्रिक्ट्स असां कंदासीं। ऐं इहो 3 सालनि खां पोइ 3 स्टेप्स ते असां फॉर एग्ज़ाम्पल तव्हांखे को प्रॉपर्टी जंहिंमें ज़मीन हुजे, जंहिंमें का कमर्शियल प्रॉपर्टी या हिकिड़ो नंढड़ो फ्लैट हुजे, तव्हांखे कंहिं सब रजिस्ट्रार ऑफिस वञण जी ज़रूरत न आहे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हांजे हिन प्रोग्राम कचहरीअ में वेहंदे वेहंदे अगरि तव्हां कुझु विकिणणु चाहियो, मां ख़रीद करणु चाहियां,
या मां विकिणणु चाहियां तव्हां ख़रीद करणु चाहियो त असां पंहिंजे घरनि जे ड्राइंग रूम में वेही अधु कलाक जे अंदरि उहो सॼी ट्रांज़ेक्शन करे ख़तमु कंदासीं। ऐं जीअं स्मार्ट कार्ड हिकिड़ो तव्हां ॾिठो आहे, गाॾियुनि जो तव्हां स्मार्ट कार्ड ॾिठो हूंदो, हीअ मुंहिंजे हथ में हिकिड़ो प्रॉपर्टी कार्ड आहे। हीअ प्रॉपर्टी कार्ड जेको QR कोड ते मुश्तमिल आहे, हीअ असांजी उहा दस्तावेज़ हूंदी जंहिंखे असां रजिस्ट्री चवंदा आहियूं। ऐं अगरि असांजे घर में हिन प्लास्टिक कार्ड जहिड़ो को प्रिंटर मौजूदु हूंदो ऐं इहो घर में प्रिंट कंदासीं त असांखे कंहिं दफ़्तर में वञण जी ज़रूरत न आहे। जेके तमामु टैक्सिस जा चालान आहिनि उहो कंप्यूटर सॉफ्टवेयर जनरेट करे थो पियो। उनखे इनकम टैक्स, सिंध रेवेन्यू बोर्ड, नादरा सभिनीनि सां असां कनेक्ट करे चुका आहियूं। ऐं जॾहिं असां हिन हद ताईं पहुची चुका आहियूं जिते हीअ मौजूदु कार्ड जंहिंजो QR कोड एक्टिव आहे, ऐं इनशा अल्लाह ताला मूंखे उमेदु आहे असांजे सूबे जो सिंध गवर्नमेंट ऐं CM साहिब जन जल्दी इहा ख़ुशख़बरी बि आवाम खे ॾींदा ऐं उनजे लास्ट स्टेजिस ते आहियूं। त इहो असांजो टियों कमु हुयो। ऐं आख़िरी कमु जेको मूंखे हिन लास्ट कैबिनेट में CM साहिबु वरी सखराइबी यूनिवर्सिटी ते ट्रस्ट जो इज़हार कयो। ऐं थोराइतो आहियां सिंध कैबिनेट जो, CM साहिब जन जो, त हू असांजे कमनि खे साराहिनि था पिया। ऐं मां सखराइबी यूनिवर्सिटी जे उन क़ाबिल तरीन फैकल्टी मेंबर्स जो बि शुक्रगुज़ार आहियां जेके पाण अॻिते वधी न सिर्फ़ु पंहिंजे सिंध सूबे जेका असांजी धरती माउ आहे उन जे अवाम जे लाइ सहूलियतूं पैदा कयूं था पिया, बल्कि पंहिंजे सखराइबीअ जो नालो, शान, मान जेको अॻु में ई ऊचो आहे उनखे अञा ऊचो करण में मददगार साबित थियूं था। सो आख़िरी जेको कैबिनेट जो अप्रूवल मुंहिंजो हिन वक़्त ताईं आहे उहो आयो आहे सिंध सेक्रेटरीएट जी सॼी बिल्डिंग खे पेपरलेस कंप्यूटराइज़ करण जो, डिजिटाइज़ करण जो। हीअ तव्हां विया हूंदव सेक्रेटरीएट में, तव्हांखे हर सेक्शन ऑफिसर खां वठी सेक्रेटरीअ जे टेबल ते सवें न त 50-40 फाइलियूं हर वक़्तु ॾिसंदा आहियो। उहा फाइल पेपर वारी फाइल मूव थींदी आहे, समरी पने जी शिकिल में मूव थींदी आहे। उहे पननि जूं फाइलियूं अगरि पुराणियूं आहिनि त 5-5 किलो 3-3 किलो जूं फाइलियूं पयूं हेॾां खां होॾे वञनि टू द चीफ मिनिस्टर खां वठी या चीफ सेक्रेटरी या सेक्रेटरी। मुंहिंजी इहा ख़्वाहिश हुई ऐं चीफ सेक्रेटरी साहिब जी बि तमामु इन जी में ख़्वाहिश हुई त असां सिंध असेंबली ऐं उन्हनि जी कैबिनेट खे डिजिटाइज़ ऑलरेडी CM साहिब जन कराए चुका। तव्हां पाण ॿुधायो त असांजो CM साहिबु हीअ सिंध सूबे जी हिकु ख़ुशकिस्मती आहे त हिकु पढ़ियल लिखियल क़ाबिल चीफ मिनिस्टर असांजे सूबे खे रूल करे रहियो आहे। ऐं हू पाण बि इवन उन्हनि जी डाक जो इन आउट जी समरी बि उन्हनि जे मोबाइल फ़ोन ते हूंदी आहे। ऐं सिंध कैबिनेट खे हाणे उन्हनि जा वर्किंग पेपर्स मिनट्स पेपरलेस थी चुका आहिनि। त मूंखे जॾहिं चीफ सेक्रेटरी साहिब जन चयो त CM साहिब जो विज़न आहे तव्हां वरी अॻिते वधी करे उनजो बि प्रोटोटाइप ठाहियो, उन ते बि कमु कयो। इहा हिकु ॾींहं जी ॻाल्हि न हूंदी आहे, इन जे पोयां दर्जननि मीटिंगुनि जो अहवालु आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां सखर में एयरपोर्ट हूंदे बि जहाज़ कोन था हलनि, इहो 8 कलाक टू फ्रो। अञा मां सखर मां कराची पुॼंदो न आहियां त मुंहिंजे सखर जूं मीटिंगियूं, वरी अञा सखर पहुचंदुमि त ॿी मीटिंग, ऐं इहो रुॻो टू फ्रो पिए। पर ॻाल्हि इहा आहे त इन सॼे थकु मुंहिंजो तॾहिं लहंदो आहे जॾहिं एंड रिज़ल्ट सुठो निकिरंदो आहे, जॾहिं मुंहिंजे सिंध सूबे जे मारूअड़नि खे उन्हनि जूं सहूलियतूं, उन्हनि जी मेरिटोरियस रिज़ल्ट। हाणे ॾिसो तव्हां फाइलिन जी एग्ज़िस्टेंस अगरि सिंध सेक्रेटरीएट मां ख़तमु थी वञे ऐं हिन बजट में सिंध गवर्नमेंट जेका अनाउंस कई आहे फिस्कल ईयर 2025-26 जी, इन बजट में उन्हनि जे पननि ऐं इन्हनि स्टेशनरी जो बजट अधु केरायो वियो आहे। उन में एप्पल जा iPads हर सेक्शन ऑफिसर खां वठी सेक्रेटरी ताईं, ऐं उहो असांजो हिकिड़ो तरीक़ेकार आहे, वक़्तु सिर उहो बि ईंदो, उहो पेपरलेस थी चुको हूंदो। ऐं काई बि समरी को नोट सेक्शन ऑफिसर खां स्टार्ट थींदो आहे उहो डिजिटाइज़ तरीक़े सां थींदो। असां कोशिशि कयूं था त AI बेस कयूं त जीअं सेक्शन ऑफिसर ॻाल्हाए त उहो लिखिबो वञे, या एप्पल जी पेंसिल सां पेन सां लिखंदो वञे त उहो ऑटो टाइपिंग में अची वञे, ऐं उहो क्लिक सां नेक्स्ट डिप्टी सेक्रेटरी ॾे मूव थी वञे, उहो पंहिंजे कमेंट सां नेक्स्ट करे, ऐं उहा पोयां 2-3 किलो वारी फाइल जा समूरा पेपर्स असां उनखे डिजिटाइज़ करे जीअं मोबाइल ते किंडल ते बुक पढ़ंदा आहियूं, उहो पेपर जी शिकिल में कि अगरि बैकग्राउंड हिस्ट्री बि कंहिं सेक्रेटरी या डिप्टी सेक्रेटरी खे त उहो पंहिंजे आङुर सां उनखे पोइ ते पलटाईंदो, पढ़े वरी वापसि अची वञे। उन में सर्च जो बटन हुजणु घुरिजे त बाबा हिन जो फलाणे दौर जी पोस्टिंग, त उहो डायरेक्ट उनखे उन पने ते खणी वञे। सहूलियतूं असां कोशिशि करे तक़रीबन उन ते कमु शुरू करे ॾिनो आहे। उमेदु आहे त असांजी सिंध सेक्रेटरीएट बि असांजी हिकु बिल्कुलु बेमिसाल, यानी मां इहो क्लेम थो कयां आहे त ॾाढो ॾुखियो
पर मुंहिंजी ख़्वाहिश बि आहे ऐं मां घणे क़दुरु बीट करे चुको आहियां। पंजाब सेक्रेटरीएट में ऑलरेडी डिजिटाइज़ेशन हुई ऐं मुंहिंजो टारगेट हमेशह बेंचमार्क हाईएस्ट लेवल ते रहियो आहे। तव्हां मुंहिंजे सिंध जॉब पोर्टल खे नेशनल जॉब पोर्टल सां ज़रूरु भेटिजो, तव्हांखे फ़र्क़ु पाण ख़बर पइजी वेंदो। हुननि में 2 फीचर आहिनि, मुंहिंजे में 12 फीचर आहिनि ऐं मां इहो उन ॾींहुं इनाग्रेशन जे ॾींहं ते बि क्लेम कयो त मुंहिंजे जॉब पोर्टल जहिड़ो जॉब पोर्टल पाकिस्तान में त मौजूदु आहे कोन। मुंहिंजे ही जेको डिजिटाइज़ेशन थींदी इंशाअल्लाह ताला सां पाण मल्हाईंदासीं, साबित कंदासीं पंहिंजे कम सां। वात सां त मां कूड़ ॻाल्हाए हिन प्रोग्राम में वरी हलियो वञी सघां थो, पर मुंहिंजो कमु ॻाल्हाईंदो मुंहिंजे बिहाफ ते। डॉक्टर आसिफ़, तव्हांजी वॾी महिरबानी। असां चाहियूं था, दुआ गुआयूं त अवां बि कामयाबु थियो ऐं सिंध गवर्नमेंट जेका बज़ाहिर पेपरलेस सोसाइटी जे पासे वञे थी त उन में उहा बि कामयाबु थिए, सगारी थिए ऐं जेके करोड़े रुपया असां पना पोइ उहे पना पकोड़नि वारनि वटि ॾिसूं था, उहो सभु कुझु जेको आहे ख़तमु थींदो त वॾो हिकिड़ो फ़र्क़ु पवंदो माहौल ते बि ऐं कम जे कंडीशन्स ते बि। लीडर टीवी जे पारां अवांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हुआ डॉक्टर आसिफ़ शेख साहब, वाइस चांसलर सखर IBA यूनिवर्सिटी। हाणे पननि जो कारोबार त पूरो थियो, ॾुखिया थींदा ऑफिसर ॾाढा, जिन कूड़ कहाणियूं घड़ियूं, जिन ज़मीनुनि जा खाता फेरिया, हाणे कंप्यूटर उन्हनि जी ॻिची पकड़ींदो ऐं मेरिट इंसाफ़ ऐं अहल माण्हू खे पंहिंजो हिसो मिलण जी हिकिड़ो माहौल पैदा थियो। ॿियो त असां लखे वण कटे उन्हनि मां कागज़ था ठाहियूं, उहे लखे वण बि क़तल थियण खां बची वेंदा जे सिंध गवर्नमेंट जो ही बिना कागज़ वारो माहौल ठही वियो, जुड़ी वियो। लीडर टीवी में वरी कंहिं ॿिए महिमान सां गॾु हूंदासीं ऐं वेंदे वेंदे अवां सभिनी खे हिकिड़ी राह इहा ॾिबी त असां पंहिंजे घर में बि कोशिशि कयूं त प्लास्टिक ऐं कागज़ मां जिन छॾायूं। वॾी महिरबानी।